अस्सलाम वालेकुम आरबीएस बिजनेस रिसर्च अकेडमी मां तव्हां सभिनी खे भलीकार चवां थो। अॼु हिन वीडियो में असां सम्झाईंदासीं त रेफरेंसिंग साइटेशन ऐं बिब्लियोग्राफी में छा फ़र्क़ु हूंदो आहे। छो जो अक्सर तौर ते असां जॾहिं बि रिसर्च या मामला डिस्कस कंदा आहियूं, कंहिं रिसर्च पेपर में पढ़ंदा आहियूं, त इहे टर्म्स जेके आहिनि अक्सर असांखे ॾिसणा पवंदा आहिनि। ख़ासि तौर ते असां रेफरेंस ऐं बिब्लियोग्राफी में को फ़र्क़ु न करे सघंदा आहियूं। ऐं अॼु हिन वीडियो में इहा ई ॻाल्हि हलंदी त असां रेफरेंस खे बि एक्सप्लेन कंदासीं, साइटेशन के भी डिफाइन कंदासीं, बिब्लियोग्राफी के भी डिफाइन कंदासीं, ऐं प्लस इन में भी इहो भी आहे त रेफरेंस ऐं बिब्लियोग्राफी में छा फ़र्क़ु आहे। ये सभु कुझु अॼु हिन वीडियो में आहे। ही मुकमल तौर ते हिकिड़ी थ्योरिटिकल वीडियो आहे जंहिंमें इन सभिनी कॉन्सेप्ट मिसाल इन में त रेफरेंसिस ऐं साइटेशन सां छो ॾियूं, उनजी कहिड़ी अहमियत आहे, प्लेलिज्म छा हूंदो आहे, ऐं इहे सभु शयूं हिन वीडियो में आहिनि। ॿी जेका वीडियो आहे मुंहिंजी उहा आहे जेको आहे पार्ट 2 हिन जो ई आहे, जंहिंमें मां जेके रेफरेंस जेके स्टाइल आहिनि, मिसाल एपी स्टाइल आहे, शिकागो आहे, एमएलए आहे, त इन हवाले खां असांखे वर्ल्ड में असां इहे जेके साइटेशंस ऐं रेफरेंस इन स्टाइल मुताबिक़ कीअं ॾियूं, उहो इन वीडियो जे पार्ट 2 में आहे। टाइम मिले त तव्हां उहा बि ॾिसी वठो। सो अचो त पंहिंजी वीडियो जो के आगाज़ कयूं था। पर इन खां अॻु में मुंहिंजो नालो डॉक्टर रहीम आहे ऐं मां शाब्दिती यूनिवर्सिटी सां तालुक़ रखां थो। दोस्तो, बिब्लियोग्राफी आहे छा? बिब्लियोग्राफी बुनियादी तौर ते इन जो सिंपल इहो ई आहे त उहे जेके सोर्सिस सां इस्तेमालु कया आहिनि कंहिं बि पंहिंजे डॉक्यूमेंट जो रिसर्च डॉक्यूमेंट, मिसाल को थीसिस लिखूं था, एमफिल पीएचडी या को रिसर्च पेपर लिखूं था, या ॿी का असाइनमेंट असांखे मिले थी, त इन में जेके बि असां सोर्स इस्तेमालु कया आहिनि उन सभिनी खे असां बिब्लियोग्राफी, ठीकु आहे। उन खां पोइ आहे प्रिपेयरिंग ऐं बिब्लियोग्राफी तयारु करण जो फ़ाइदो कहिड़ो आहे। जीअं तव्हां ॾिसो त कीप द रिकॉर्ड ऑफ द सोर्सिस दे कंसिडर्ड आर साइट, यानी हिकिड़ो रिकॉर्ड बि तव्हां ठाहे सघो था त जेके सोर्सिस तव्हां इस्तेमालु कया आहिनि उन डॉक्यूमेंट खे ठाहिण जे लाइ या उन डॉक्यूमेंट खे मुकमल करण जे लाइ हिकिड़ो फ्रेमवर्क तव्हांखे मिली वेंदो, ऐं इन जी मदद सां तव्हांजे जेके रीडर आहिनि, जेके तव्हांजा, उहे बि सम्झी सघनि था त तव्हां कहिड़ा कहिड़ा सोर्सिस अख़्तियार कया त जीअं हिन पंहिंजे डॉक्यूमेंट खे लिखण जे लाइ। तंहिंखां पोइ आहे त इफ वी यूज़ मटीरियल फ्रॉम द बुक, जेकॾहिं असां मटीरियल को इस्तेमालु कयूं था कंहिं बुक मां, को जर्नल मां, को वेबसाइट या ॿिए कंहिं अख़बार मां, कंहिंजो इंटरव्यू मां, जेकी खोड़ सारा सोर्सिस आहिनि, लेकिन असां उन सभिनी खे पंहिंजे पेपर में, पंहिंजे पेपर में पेश कयूं था, पर उन जेको रेफरेंस नथा ॾियूं त असां इनखे ई प्लेलिज्म चऊं था। ऐं इन प्लेलिज्म जेको आहे हिकिड़ो तमामु सीरियस ऑफेंस सम्झो वेंदो आहे, ॾोह सम्झो वेंदो आहे मुख़्तलिफ़ कॉलेज यूनिवर्सिटीज़ में। इन करे कोशिशि इहा करणु घुरिजे त असां इन प्लेलिज्म खां जेको आहे सो पासो कयूं। ऐं इन प्लेलिज्म खां कीअं पासो कयूं त असां प्रॉपर तरीक़े सां पंहिंजे जेके डॉक्यूमेंट में जेको बि असां खणूं था किथां बि सोर्स मां, उन सोर्स खे मुकमल तरीक़े सां साइटेशन बि ॾियूं ऐं उनजो रेफरेंस बि ॾियूं। तंहिंखां पोइ त हाणे रेफरेंस छा हूंदो आहे, इज़ अ डिटेल डिस्क्रिप्शन, यानी डॉक्यूमेंट जेको तव्हां किथां खयो आहे, उन जंहिं डॉक्यूमेंट तव्हां खयो उन डॉक्यूमेंट जी पूरी मुकमल मालूमात ॾियो था उन रेफरेंस में। ऐं इहो हिकिड़ो रेफरेंसिंग इज़ अ वे ऑफ डिमॉन्स्ट्रेटिंग दैट यू हैव डन दैट रीडिंग, त माना तव्हां उन रीडिंग खे पढ़ियो आहे, उन किताब खे पढ़ियो आहे, तॾहिं तव्हां उन मां रेफरेंस हासिल कयो। हाणे तव्हां ॾिसी रहियो आहे हिकिड़ो रेफरेंस आहे, मुंहिंजो मिसाल जे तौर मां ॾिनो आहे, जंहिंमें ऑथर आहे, नालो आहे, जर्नल जो नालो आहे, पेज नंबर कहिड़ो आहे, वॉल्यूम कहिड़ो आहे, इहे सभु शयूं हुन में ॾिनल आहिनि। तंहिंखां पोइ आहे साइटेशन। साइटेशन आहे एक्नॉलेजिंग विद इन योर टेक्स्ट डॉक्यूमेंट फ्रॉम विच यू हैव, यानी जंहिं सोर्स मां तव्हां खयो आहे, इंफॉर्मेशन खई आहे, उनखे डॉक्यूमेंट जे अंदरि ई जेको आहे तव्हां उनखे उनजो एक्नॉलेज कयो त भाई हीअ मां फलाणे हंधा खयो आहे। इनखे असां चवंदा आहियूं इन टेक्स्ट साइटेशन, यानी जेको टेक्स्ट तव्हां कयो उन में अंदरि जेको साइटेशन तव्हां ॾियो था। उनजी मिसाल तव्हांजे साम्हूं ही मिसाल आहे, त अक्सर तव्हां पढ़ंदा आहियो जॾहिं रिसर्च पेपर तव्हांखे इस क़िस्म जो साइटेशन मिलंदो आहे, जंहिंमें 3 ऑथर आहिनि ऐं उनजो जेको आहे पेपर 2017 में आयो। हाणे हिकु साइटेशन इन जो रेफरेंस तव्हां वरी बिल्कुलु आख़िर में ॾींदा हो पंहिंजे रेफरेंस सेक्शन में। तंहिंखां पोइ रेफरेंस ऐं बिब्लियोग्राफी आर ऑफन यूज़ सिनोनिम्स, असां अक्सर माना मुतबादिल तौर ते इस्तेमालु कंदा, पर असल में इन ॿिन्ही में हिकिड़ो फ़र्क़ु आहे। उहो फ़र्क़ु कहिड़ो आहे त भई रेफरेंसिस आर द आइटम दैट यू हैव रेड, यानी रेफरेंस उहे आइटम जेके तव्हां पढ़िया आहिनि, स्पेसिफिकली रिफर्ड टू आर साइटेड, जेके या उनखे तव्हां जेको साइट कयो आहे पंहिंजे उन में कम में, यानी जेको तव्हां या उनखे तव्हां साइट कयो आहे पंहिंजे कम में, यानी जेको रिसर्च पेपर में उनजो साइटेशन बि ॾिनो, जीअं पोइ बि इन टेक्स्ट साइटेशन जेको साइटेशन ॾिनो आहे त असां उनजो रेफरेंस बि ॾियणो हूंदो आहे। यानी रेफरेंस आहे और your list of the sources at the end of assignment will be headed as reference, यानी जेके तव्हां जेके सोर्स इस्तेमालु कया आहिनि उन साइटेशन बि ॾिनो, उन हर साइटेशन जो असांखे वरी रेफरेंस बि असांखे ॾियणो आहे। सो इहो रेफरेंस आहे, यानी उहे सोर्सिस तव्हां घणा आहिनि, उहे सोर्सिस जेके तव्हां पंहिंजे रिसर्च पेपर में ज़ाहिर कया आहिनि, असां उनखे रेफरेंस चऊं था।
ठीक है। उन खां पोइ आहे बिब्लोग्राफी। बिब्लोग्राफी आहे अ लिस्ट ऑफ एवरीथिंग यू, जेको बि तव्हां कुझु पढ़ियो आहे उन सभिनी हिकु लिस्ट ठहियल आहे, उनखे सभिनी लिस्ट खे असां बिब्लोग्राफी चऊं था। हाणे उहा तव्हां ज़ाहिर कई आहे या उनजो साइटेशन ॾिनो आहे या न ॾिनो आहे पंहिंजे पेपर में, उन सभिनी खे असां बिब्लोग्राफी चऊं। बिब्लोग्राफी जेको आहे नॉर्मली कंटेन्स सोर्सेस दे हैज बीन साइटेड, they have been cited and also those found to be influential but decided not to cite। यानी अहिड़ी क़िस्म जो मटीरियल जेको तव्हां इस्तेमालु था कयो, जेको तव्हां पढ़ियो त आहे ऐं तव्हां उनखे ॾाढो बहितर बि महसूसु कयो आहे, सुठो मटीरियल आहे, पर तव्हां उनखे तव्हां डिसाइड कयो त असां उनखे साइट न कंदासीं, यानी इन जो इनटेक्स साइटेशन कोन ॾींदासीं, इहो बि असांजी बिब्लोग्राफी में अची थो वञे। ऐं टियों, बिब्लोग्राफी कैन गिव अ ट्यूटर एन ओवरव्यू ऑफ व्हिच ऑथर्स हैज इन्फ्लुएंस्ड योर आइडियाज़। यानी जेको तव्हांजो पढ़ंदड़ आहे, जेको ट्यूटर आहे, यानी को तव्हांजो उस्ताद आहे, जेको तव्हांजो सुपरवाइज़र आहे, उनखे बि इहो थॉट मिली वेंदो त भई तव्हां कहिड़नि ऑथर खे पढ़ियो आहे, उनजा आइडियाज़ ऐं आर्ग्यूमेंट कहिड़ियूं आहिनि जेके तव्हां हिन में रिफर न आहिनि कयूं। सो सिंपली सां ईअं चऊं त बिब्लोग्राफी में असां जेके बि सोर्सिस आहिनि इस्तेमालु कया आहिनि, उनखे बिब्लोग्राफी चऊं था। हाणे उन सोर्सिस मां जेके असां उनजो साइटेशन ॾिनो आहे पंहिंजे पेपर में, असां उनखे जेको आहे रेफरेंस चऊं था। So इहो फ़र्क़ु आहे ॿिन्ही में। Why do we need reference? Reference छो ॾियूं? To acknowledge the other, ॿियनि जे कम खे acknowledge करणो आहे, उनखे मान्यता ॾियणी आहे। To allow the other readers to find original source। हाणे इन जेको तव्हां रेफरेंस ॾिनो आहे, साइटेशन उन में वञी करे उते ॾिसंदा हा वाकई इहो जेको तव्हां खयो आहे उन पेपर में आहे या न आहे, ऐं जेको आहे सो अॻिले कम खे रिकॉग्नाइज़ ऐं ऑथेंटिकेशन खे ॾियणु, ऐं ॿियो टू मेक क्वालिटी, ऐं ॿियो इहो आहे टू मेक वर्क इंफॉर्मेटिव, यानी पंहिंजे कम जी क्वालिटी खे वधाइण लाइ त भई जेको तव्हांजो कमु आहे इहे सभु हवाला न आहिनि, ज़ाती ख़्याल न आहिनि, पर इहो तव्हां ॿिए हंधा खणी करे उनजी प्रॉपर जेको आहे साइटेशन ॾींदी आहे, रेफरेंस ॾींदो आहे, इन मां तव्हांजे कम जी क्वालिटी ॻाल्हि जेको आहे अहमियत वधी थी वञे। ऐं वॾो फ़ाइदो ॿियो इहो आहे टू ट्रेस इंटेलेक्चुअल डेवलपमेंट ऑफ योर आइडियाज़ बी प्रेज़ेंट, यानी जेको तव्हां आइडिया पंहिंजे पेपर में ॾिनो आहे त इनखे इन आइडिया खे प्रेज़ेंट करण लाइ उनखे ट्रेस आउट करण में बि तव्हांखे फ़ाइदो ॾिनो। ऐं सभ खां वॾो फ़ाइदो उहो आख़िर में जेको आहे टू अवॉइड प्रेसिज्म। सो तव्हां रेफरेंस प्रॉपर तरीक़े सां ॾियो था त तव्हां पंहिंजी प्रेसिज्म डॉक्यूमेंट खे में जेको प्रिज़म आहे उनखे तव्हां अवॉइड करे सघो था। हाणे प्रिज़म चेक करण लाइ खोड़ सारा सॉफ्टवेयर आहिनि, जंहिंमें मशहूर जेको सॉफ्टवेयर उहो आहे ट्रांजिटिन आहे। ॿियो आहे टू एक्ज़ैक्ट कॉपिंग ऑफ द। हाणे प्रिज़म जा मिसाल कहिड़ा आहिनि त जिते तव्हां प्रिज़म लागू थी सघे थो त भई एक्ज़ैक्टली तव्हां उहो ई शइ तव्हां कॉपी करे तव्हां पंहिंजे कम में रखो था ऐं उनजी एक्नॉलेजमेंट नथा ॾियो। ॿियो आहे त क्लोज ऑफ पैराफ्रेजिंग ऑफ अदर्स वर्क by simply changing the few words, यानी पैराफ्रेज तव्हां उन डॉक्यूमेंट ते हिकिड़ो जेको यानी को तव्हां जुमिलो त खणी आयो, ठीकु आहे, पर उन जुमिले में कुझु शयूं चेंज कयूं, पर असल में पूरे जुमिले खे तव्हां चेंज न कयो, त इहो बि हिकिड़ो सबबु बणिबो आहे तव्हांजी प्लेजिज्म जो। ऐं ॿियो अनएक्नॉलेज कोटेशन ऑफ फ्रेज़िस, कंहिं फ्रेज़ खे असां खयोसीं उन कोटेशन में रखियोसीं पर उनखे एक्नॉलेज न कयोसीं, इहो बि हिकिड़ो सोर्स आहे तव्हांजी प्लेजिज्म जो। ऐं ॿियो आहे त कॉपिंग द अदर्स आइडिया, ॿिए कंहिंजे आइडिया खे कॉपी करे तव्हां पाण रखी छॾियो, त इहो बि हिकिड़ो सोर्स आहे प्लेजिज्म जो। दोस्तों ॾिसो, असल आहे त इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी वर्क जेको हिकिड़ो दोस्त को कमु करे थो त इहो हुनजो प्रॉपर्टी वर्क आहे। हाणे असां उनजी मर्ज़ी खां सवाइ या असां जेकॾहिं उन कम खे खणी करे पाण रखूं था ऐं असां उनखे क्रेडिट बि नथा ॾियूं त इहो नाइंसाफ़ी थींदी अॻिले सां, ऐं इनखे ई असां प्लेजिज्म चऊं। हैज़ इट बीन प्रेज़ेंटेड फॉर्मली? अच्छा, व्हाट नीड टू बी रेफरेंस, कहिड़ी शइ खे तव्हां रेफरेंस तौरु ज़ाहिर कयो ऐं कहिड़ी तव्हां रेफरेंस न ॾियो। उन लाइ पहिरीं शर्त इहा आहे त हैज़ इट बीन प्रेज़ेंटेड फॉर्मली इनटू द पब्लिक डोमेन इन सम वे, छा कंहिं तरीक़े सां इहो पब्लिक डोमेन में इन खां अॻु में अची चुको आहे या न। जेकॾहिं अची वियो आहे त असांखे रेफरेंस ॾियणु लाज़मी आहे, जेकॾहिं अची चुको आहे त असांखे रेफरेंस ॾियणु लाज़मी आहे। हैज़ इट बीन प्रेज़ेंटेड इन अ टेंजिबल फॉर्म, यानी टेंजिबल फॉर्म यानी कंहिं प्रिंट मटीरियल में ॾिनो वियो आहे, कंहिं इंटरनेट ते अची वियो आहे, का पब्लिक टॉक आहे, इंटरव्यू आहे, को लेक्चर, जिते कंहिं टेंजिबल फॉर्म में अची वियो आहे, उहा तव्हां ॻाल्हि उतां खईं त इहो लाज़िम थी वेंदो अख़लाक़ी तौर ते बि त तव्हां उनखे उनजो ड्यू क्रेडिट ॾियो। क्रेडिट कीअं ॾींदव? जॾहिं तव्हां उनजी ॻाल्हि कयो, रेफरेंस ॾींदव, भई हीअ फलाणी ॻाल्हि मां फलाणे खां ॿुधी, हीअ उनजी ॻाल्हि आहे, या हीअ मां फलाणी का स्टेटमेंट आहे उन मां फलाणे पेपर मां खईं, या उनजी आहे। Does someone have ownership of it? या जेकॾहिं कंहिंजी का ओनरशिप आहे त लुक फॉर नेम्ड ऑथर, राइटर, ऑर्गेनाइजेशन। जेकॾहिं कंहिंजी का ओनरशिप में अची थो वञे, ॾिसो त कंहिंजी ओनरशिप में मिल्कियत कंहिंजी आहे, कंहिं राइटर जी आहे, कंहिं ऑथर जी आहे, कंहिं ऑर्गेनाइजेशन जी आहे, का वेबसाइट, त उनजो रेफरेंस ॾियणु लाज़मी आहे। ई हिकिड़ी ॿी नीड आहे जिते तव्हांखे ॾियणो पवंदो। Is information presented in the source in the question outside the realm of the knowledge? यानी अहिड़ी शइ जेका कॉमन सेंस खां ॿाहिरि आहे त उनजी बि तव्हांखे सोर्स ॾियणो पवंदो। जेके जनरल शयूं आहिनि, ठीकु आहे, तव्हां उन सोर्स खे न बि ॾियो त ठीकु आहे,
त उहे शयूं क़ाबिल क़बूल हूंदियूं आहिनि, ख़बर हूंदी आहे। मिसाल मशहूर थ्योरीज़ आहिनि, जेकर का थ्योरी तव्हां न बि ॾिनो त ख़बर हूंदी आहे माण्हू खे यार हीअ थ्योरी फलाणे जी आहे, त ठीकु आहे, हिकिड़ी कॉमन नॉलेज आहे। पर हिकिड़ी स्पेसिफिक नॉलेज आहे त उते लाज़िम आहे त असां उहो हिन जो रेफरेंस ॾियूं। ऐं कॾहिं ॾियूं टू गिव द सोर्स ऑफ द टेबल, पिक्चर्स, स्टेटिस्टिक, डायग्राम। यानी को बि तव्हां को टेबल जो खणो था, काथों का पिक्चर खई आहे, काथों को कंहिं का शुमारियात या कंहिंजो स्टेटिस्टिकल फिगर तव्हां खयूं आहिनि, को डायग्राम खयो आहे, त लाज़िमी आहे त तव्हां उन जो सोर्स ॾियो। अक्सर औकात ते तव्हां टेबल खणंदा आहियूं असां, कंहिंजी पिक्चर खणंदा आहियूं, त असां लाज़िम तौर ते उते सोर्स ॾींदा आहियूं त फलाणे हथां इहा शइ खई आहे, या इहो जेको मिल्कियत ॿिए जी आहे, पर मां जॾहिं इस्तेमालु कयां थो त उन सां गॾु उन जो रेफरेंस ऐं साइटेशन बि ॾियूं था। To give credibility to an argument presented by you। जेका बि तव्हां ॻाल्हि कयो था, जॾहिं तव्हां उन जी जेका रेफरेंस नथा ॾियो त उन जी क्रेडिबिलिटी जेका उहो एस्टेब्लिश कोन थी थिए। When describing a theory, model, or practice associated with the particular writer, यानी को बि थ्योरी आहे, का मॉडल आहे, को प्रैक्टिस आहे जेके कंहिं ख़ासि राइटर सां लॻा पियल आहे, त उते बि तव्हांखे जेको आहे उहा जेको तव्हांजो साइटेशन आहे, रेफरेंस ॾियणो पवंदो। When paraphrasing another idea, when paraphrasing another person's idea that you feel is particularly significant, यानी के ॿिए कंहिंजो आइडिया जो, कंहिंजो बि आइडिया के ऑथर जो आहे, के इंटरव्यू मां खयां, उहा तव्हां पैराफ्रेज यानी अॻिले जे लफ़्ज़नि खे पंहिंजे लफ़्ज़नि में लिखी करे तव्हां पेश कयो था, त उते बि तव्हांखे जेको उहा साइटेशन ऐं रेफरेंस ॾियणो पवंदो। हाणे ही आहे मिसाल त असां साइटेशन जेको आहे कीअं ॾियूं ऐं सोर्स साइटेशन रेफरेंस कीअं ॾियूं जेको तव्हांजे MS वर्ड में। उनजा उहा ही ॾिसो था जग मशहूर APA अमेरिकन साइकोलॉजिकल एसोसिएशन आहे, जेका असां अक्सर सोशल साइंस में इस्तेमालु कंदा आहियूं। उनजो सोर्स ॾियणो आहे त उनजे लाइ ॿिया बि स्टाइल आहिनि, शिकागो आहे, ॿिया बि आहिनि, जेको हार्वर्ड आहे, IEEE आहे, ISO आहे, MLA आहे, ट्रॉबियन आहे, इहे खोड़ सारा मुख़्तलिफ़ जेके आहिनि से तव्हांजा साइटेशन ऐं रेफरेंस इस्तेमालु जा मुख़्तलिफ़ स्टाइल आहिनि, जेके असां मुख़्तलिफ़ एरियाज़ में असां इस्तेमालु कंदा आहियूं। जीअं मूं अर्ज़ु कयो त AP जेको स्टाइल आहे, अमेरिकन साइकोलॉजिकल एसोसिएशन, इहो अक्सर तौर ते असां इस्तेमालु कंदा आहियूं पंहिंजे सोशल साइंस में। सो इहो अमेरिकन स्टाइल जेको AP स्टाइल छा हूंदो आहे, इहो मुकमल तौर ते तफ़सील बि मूं ॾिनी आहे, ऐं प्रैक्टिकल वर्क बि हिन वीडियो जे पार्ट 2 में मूं कयो आहे। ऐं जेको तव्हां ॾिसियो त मां इहो जेको कैप्शन खयो आहे MS वर्ड मां, उतां तव्हांखे मिली वेंदो। हाणे कॉमनली असां वटि कहिड़ा आहिनि, पहिरियों कॉमनली जेको मशहूर जेको आहे उहो आहे अमेरिकन साइकोलॉजिकल एसोसिएशन, जेका अॻिली ॻाल्हि थी हुई, जेको असां अक्सर तौर ते साइकोलॉजी हुजे, एडमिनिस्ट्रेशन हुजे, एजुकेशन हुजे, सोशलॉजी हुजे, कॉमर्स हुजे, इकोनॉमिक्स, इन तक़रीबन इन सभिनी में असां अमेरिकन साइकोलॉजिकल एसोसिएशन जेको आहे उनजो मैनुअल जेको आहे, उनजो तरीक़ेकार जेको आहे असां उहो इस्तेमालु कंदा आहियूं। उन लाइ ही मैनुअल बि आहे, जंहिंजो 7th एडिशन हिन वक़्तु जेको आहे मार्केट में अवेलेबल आहे। ॿियो आहे शिकागो मैनुअल ऑफ स्टाइल। हाणे ही जेको स्टाइल आहे, इहो अक्सर तौर ते बिज़नेस, हिस्ट्री, फाइन आर्ट ऐं लॉ में इहो अक्सर तौर ते दोस्त इस्तेमालु कंदा आहिनि, ऐं ही उनजो मैनुअल आहे। इहो मैनुअल डाउनलोड करे जेके दोस्त शिकागो मैनुअल स्टाइल ते कमु कंदा, या जेके दोस्त हिस्ट्री ख़ासि तौर ते फाइन आर्ट लॉ में कमु कनि था, त उहे हिन क़िस्म जी रेफरेंसिंग ऐं साइटेशन स्टाइल खे इस्तेमालु कंदा आहिनि। हाणे अची वियो तव्हांजो मॉडर्न लैंग्वेज एसोसिएशन MLA, जेको ह्यूमैनिटीज़, लिटरेचर ऐं लिंग्विस्टिक में इस्तेमालु थींदो आहे। ही उनजो नंढो लोगो आहे, ठीकु आहे। ऐं उन खां पोइ हार्वर्ड सिस्टम, जेको ह्यूमैनिटीज़, लिटरेचर, लिंग्विस्टिक्स में इस्तेमालु थींदो आहे, ठीकु आहे। ऐं तंहिंखां पोइ आहे असां वटि वैंकूवर सिस्टम यूज़ इन मेडिकल एंड साइंटिफिक जर्नल्स, जेको साइंस या मेडिकल जे हवाले खां आहिनि, उन में जेको रेफरेंस स्टाइल इस्तेमालु थींदो आहे। तंहिंखां पोइ आहे सोर्स रेफरेंस, जेके ॻाल्हि कयूं था उन में सोर्स रेफरेंस कहिड़ा कहिड़ा थी सघनि था। उनमें तौर ते जर्नल आहे, बुक आहे, न्यूज़पेपर, मैगज़ीन, कॉन्फ्रेंस पेपर आहे, एनुअल रिपोर्ट आहे, कंहिं इदारे जी का पब्लिकेशन आहे, कंहिं इदारे जो का गवर्नमेंट जी पब्लिकेशन्स आहे, इलेक्ट्रॉनिक यूज़ आहे, वेबसाइट आहिनि, CD-ROM आहे, डेटाबेस आहे, थीसिस आहे, रिपोर्ट आहे, अनपब्लिश वर्क आहे। ऐं उन खां पोइ जॾहिं असां एलिमेंट रेफरेंस ॾियूं था त उन में कहिड़ा एलिमेंट आहिनि, अक्सर तौर ते असां ऑथर जो नालो ॾींदा आहियूं, टाइटल ऑफ डॉक्यूमेंट ॾींदा आहियूं, डेट कहिड़ी तारीख़ ते या कहिड़े साल में पब्लिश थियो, प्लेस कहिड़ी जॻह तां प्ले थियो, ऐं एडिशन कहिड़ो आहे, प्रिडिक्टिविटी यानी वॉल्यूम आहे, इशू आहे, पार्ट आहे, नंबर आहे या सीरीज़, इहे सभु शयूं असां ॾींदा आहियूं
उम्मीदी तौर ते एलिमेंट ऑफ द रेफरेंस लिस्ट जॾहिं असां सेट कंदा आहियूं, पर ज़रूरी न सिर्फ़ु इन खां वधीक बि सघूं था। जॾहिं ॻाल्हि हले थी त भई असां जेको रेफरेंस कीअं ॾियूं, जॾहिं असां जेको आहे जेकॾहिं असां हिकिड़ो आथर आहे त पोइ असां हिन तरीक़े सां उन में ॾिसो था, हिकिड़ो आहे आथर, ही आथर जो नालो आहे ऐं ही डेट आहे, यानी ही साल कहिड़े साल में इहो पेपर पब्लिश थियो, ही आर्टिकल जेको आहे टाइटल आहे पूरो जेको आर्टिकल तव्हां ॾिसो था, एस्टेब्लिशिंग प्रोसेस फॉर इन खां वठी करे मॉडिफाइड बैक्टीरिया ताईं इहो पूरो आर्टिकल टाइटल आहे। ऐं ही कैनेडियन जर्नल आहे जेको आहे कैनेडियन जर्नल ऑफ माइक्रोबायोलॉजी, जेको एटलिक साइड जेको आहे इहो असांजो जर्नल जो नालो आहे। उन खां पोइ तव्हांजो वॉल्यूम आहे, इशू आहे, ऐं उन खां पोइ पेज, ऐं असां वटि आहे DOI डिजिटल ऑब्जेक्ट आइडेंटिफायर। इहे कुझु शयूं तव्हांजे अक्सर जेके बि IPS स्टाइल में, अच्छा ही APS स्टाइल आहे जेको आहे, ठीकु आहे न। ऐं उन खां पोइ जॾहिं आथर सिंगल हुजे, आथर मल्टीपल आथर आहिनि त पोइ असांखे सिर्फ़ु हिन में इहो चेक करणो पवंदो त 1 ऐं 2 ॿ आथर आहिनि त उन आथर जी सीरीज़ कीअं लिखिजे, ठीकु आहे। ऐं बक़ाइदा शयूं हिन में साॻियूं आहिनि जेके तव्हां मथे ॾिठियूं। ऐं तंहिंखां पोइ ही आहिनि कुझु ॿिया मिसाल तव्हांजे साम्हूं आहिनि त भई रेफरेंसिंग स्टाइल इन APA शिकागो MLA, उन जा मुख़्तलिफ़ मिसाल आहिनि। मिसाल कंहिं बि पेपर के या कंहिं किताब खे कीअं जेको आहे उहो साइट कजे ऐं कीअं उन जो रेफरेंस ठाहिजे APA स्टाइल में, शिकागो में, ऐं उन खां पोइ MLA में कीअं कजे। ठीकु आहे दोस्त, ही कुझु शयूं हुयूं अॼु जेकी हिन वीडियो में असां डिस्कस कयासीं। उमेद कयासीं त हिन पूरी वीडियो तव्हांजी मालूमात में काफ़ी इज़ाफ़ो कयो हूंदो। ऐं हिन सां गॾु मां कुझु शयूं, हिकु वीडियोस, हिकु वेबसाइट बि मां तव्हांखे ॾेखारणु घुरां थो। अचो त उन वेबसाइट तरफ़ हलूं। दोस्तो, ही पहिरीं असांजी वेबसाइट आहे जंहिंमें हाउ टू रेफरेंस आथर इन APS स्टाइल फॉर्मेट, ठीकु आहे। त हाणे जॾहिं को नओ आथर हुजे त ही तरीक़ेकार आहे असांजो पंहिंजो कंहिं बि जेको डॉक्यूमेंट तव्हां रेफर कयो, जेको आथर कोन थो मिले त असां हिन तरीक़े सां उनखे उनजो रेफरेंस ॾींदासीं। उन खां पोइ जेकॾहिं हिकु आथर आहे त उनजो ही तरीक़ेकार तव्हां ॾिसी रहिया, ही असांजो रेफरेंस ॾियण जो स्टाइल आहे, ठीकु आहे। जेकॾहिं ॿ आथर आहिनि त इन हवाले खां ही असांजो स्टाइल आहे, जंहिं तरीक़े सां असां हिनजो APA स्टाइल में असां हिनजो जेको आहे रेफरेंस ॾियूं। ऐं उन खां पोइ आहे जेकॾहिं 3 खां मथे आथर त उनजो तव्हां ॾिसो था ही स्टाइल आहे। लेकिन ॿियूं सभु शयूं साॻियूं आहिनि, सिर्फ़ु स्टाइल आथर जेके आहिनि उहे वधे था वञनि। बक़ाया जेको उन में जेके ॿिया जेके बि एलिमेंट आहिनि उहे सभु साॻा ई एलिमेंट आहिनि, ठीकु आहे। ऐं उन खां पोइ हिन जो इनटेक साइटेशन असांखे ॾींदासीं, उहो बि तव्हां ॾिसो था त असांजो हिन में इनटेक अल्पर एट ऑल जो मक़सदु जो जेके उन जा साथी आहिनि जिन उन में इन डॉक्यूमेंट खे लिखण में मुंहिंजी मदद कई, सपोर्ट या हिकिड़ो ही तरीक़ेकार अल्टर इन जेको आहे। ही असां जॾहिं साइटेशन जे माना शुरू कंदा आहियूं कंहिं बि पैराग्राफ खे, उन में या आख़िर में असां हिन तरीक़े सां ॾींदा आहियूं साइटेशन जेको आहे। ऐं उन खां पोइ असां जेके 2 खां 20 खां वधीक ऑथर आहिनि त तव्हां ॾिसो था केतिरा हिन में ऑथर आहिनि। सिर्फ़ु ही ऑथर जो फ़र्क़ु आहे, बाक़ाया हेठों जेके एलिमेंट उहे साॻा ई आहिनि, ठीकु आहे। ऐं इन जो इनटेक साइटेशन जेको आहे उहो साॻियो ई आहे, भले ऑथर खणी तव्हांजे केतिरा बि हुजनि, पर इनटेक साइटेशन जेको आहे असांजो सिर्फ़ु जीअं अल्पर एट ऑल आहे, उहो केतिरा बि तव्हांजा हुन में ऑथर आहिनि एट ऑल सभिनी खे उहो कवर कनि था साइटेशन में, ठीकु आहे। ऐं उन खां पोइ हिते ॾिसो था त ही साइटेशन आहे त स्टडीज बाय द बस एंड पोम, जेके 2 आथर आहिनि त असां उनजो जेको आहे असांजो सरनेम ॾींदासीं असां उन में त बस ऐं जेको जुमिले जे आख़िर में जेको असां ॾींदा आहियूं त उहो साॻियो ई उन सरनेम में आख़िर में ॾियणो आहे, ठीकु आहे। जेकॾहिं 1 खां 2 खां वधीक आथर आहिनि त पोइ असांखे एट ऑल लॻाइणो पवंदो। अच्छा, उन खां पोइ मां हिकु ॿी बि वेबसाइट तव्हांखे मां ॾेखारींदो हलां। दोस्तो, ही हिकु ॿी वेबसाइट आहे जेका मुकमल तौर ते प्रूडेंट ऑनलाइन राइटिंग लैब आहे, जेको आहे सो वडियो यूनिवर्सिटी आहे उनजी आहे, जंहिंमें APA स्टाइल आहे। इन में मुकमल मालूमात आहे APA स्टाइल जा, जेके बि जेकी डिटेल आहे तव्हां हिन में ॾिसी सघो था। जनरल फॉर्मेट कहिड़ो हूंदो आहे, हेडिंग रीडिंग कीअं, फुटनोट, मिसाल मन जेके तव्हां पूरी थीसिस APA स्टाइल में लिखणु चाहियो था त ही जेका वेबसाइट आहे तव्हां लाइ काफ़ी फ़ाइदेमंद साबित थी सघे थी, जंहिंमें जेको आहे मुकमल तौर ते मालूमात आहे तव्हांजे APA स्टाइल जे हवाले खां। ऐं इन खां अलावा न फ़क़ति APA स्टाइल में, पर तव्हां ॾिसो था त हिन में MLA गाइड बि आहे, APA बि आहे, शिकागो बि आहे, ऐं जेको आहे जेके ॿिया सोर्सिस असां हिन में सम्झासीं उन सभिनी जे बारे में जेको आहे उहो मुकमल मालूमात आहे। तव्हां ॾिसो था MLA आहे, शिकागो आहे, IEEE आहे, यानी मुकमल मालूमात तव्हां हासिलु करणु चाहियो था। छो जो जेको असांजो फोकस जेको आहे उहो आहे APA स्टाइल ते। त जेका अॻिली का वीडियो मुंहिंजी थोरी प्रैक्टिकल वीडियो आहे उन में मूं मुकमल APA स्टाइल में असां कीअं पंहिंजा साइटेशन ऐं रेफरेंस कीअं डेवलप कयूं MS वर्ड में, उन में उहो जेको आहे उहो डिस्कस कयल आहे, ठीकु आहे। उमेद कयां थो त हीअ वीडियो काफ़ी फ़ाइदेमंद थी हूंदी। ऐं इन सां गॾु अञा वीडियो जो ख़िताम कयूं था
इन ही जेको आहे ख़्वाहिश सां त तव्हां इन जेको आहे सो वीडियो खे लाइक कयो, शेयर कयो ऐं इन चैनल खे सब्सक्राइब कयो। तव्हां जी तमामु वॾी महिरबानी।